खबर है नाज़रीन तव्हां शेयर कयूं पिया हालाणीअ मां प्रेस क्लब में थियल चोरी वापस न थी सघी आहे। सहाफ़ी सरापा एहतजाज बणियल आहिनि। साकिब अली सियाल की रिपोर्ट मूजिब प्रेस क्लब हालाणीअ मां थियल चोरी जो ॿुधी जर्नलिस्ट राइटर्स सिविल सोसाइटी फॉर ट्रुथ पीस एंड जस्टिस के मरकजी सदर ज़ुल्फ़िकार ख़ासकली प्रेस क्लब हालाणी पहुंची। सीनियर सहाफ़ी बचल हिंगोरो, गुलाम मुस्तफ़ा मुग़ल, अली शेर सुमरो, अदनान हिंगोरो, रफ़ीक ज़रगर ऐं ॿियनि खां तफ़सील वरिता आहिनि। उन मौक़े ते प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ज़ुल्फ़िकार ख़ासकली चयो त नौशर फिरोज़ ज़िलो सच लिखंदड़ ऐं वर्किंग जर्नलिस्ट लाइ नो गो एरियाज़ बणिजी चुको आहे। अज़ीज़ मेमण अली शेर राजपर के सच लिखण ते क़तल कियो वियो। हुन वधीक चयो त प्रेस क्लब के खाट हणी उतां चोरी करण जो असां पहिरियों वाक़ियो ॿुधो आहे ऐं उन सां गॾु हिक ई राति में साॻई प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि जी चोरी थियल सोचियल सम्झियल साज़िश त कराई पई वञे जीअं सहाफ़ी हिकु सच न लिखनि। पर असां प्रेस क्लब मां चोरी कराईंदड़ पाथारीदारनि वॾेरनि ऐं पुलिस खे ॿुधाइण था चाहियूं त जेकॾहिं ॾिनल मोहलत ताईं प्रेस क्लब तां थियल चोरी वापसि न थी त सॼी सिंध में मुज़ाहिरो कंदासीं ऐं उन सां गॾु हालाणी थाणे जे आॾो क़ौमी शहरा जा ॿई पासा बंदि करे तारीख़ी धरणो हणंदासीं। ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया नाज़रीन दौलतपुर सफ़न मां। दौलतपुर सफ़न भरिसां उस्ताद ग़ुलाम अली जुणो जे वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे। दौलतपुर भरिसां ॻोठ बागो वदादाणी जे नेक मर्द उस्ताद ग़ुलाम अली जुणे जो जे लाॾाणे ते वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे। उन सिलसिले में पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सांगड़ के सीनियर सियासतदान जुणनि जा बिरादरीअ जे हमदर्द साथी MNA सरदार रोशनुद्दीन जुणे जो शहज़ादो वॾेरो ग़ियासुद्दीन जुणे जो वारसनि वटि पहुची ताज़ियत कई ऐं गैर ॾुख जो इज़हार कियो। उन मौक़े ते हुन चयो त उस्ताद ग़ुलाम अली जुणे जो तमामु बहितरीन तबियत जो मालिक हो। संदसि बिरादरी ऐं पाड़े वारनि सां कयल ख़िदमतूं विसारे नथियूं सघजनि। संदसि विछड़ो जो ख़ाल भरजणु ॾाढो ॾुखियो आहे। अल्लाह पाक खेसि जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। उन मौक़े ते ख़लीफ़ो ज़ुल्फ़िकार अली जुणे जो, गुलाम मुस्तफ़ा जुणे जो, जावेद अली जुणे जो, रमज़ान जुणे जो, साईं बख्श जुणे जो, आफ्ताब अहमद जुणे जो, उस्ताद ग़ुलाम शबीर जुणे जो, गुलाम रसूल जुणे जो, मंसूर अली जुणे जो, शाहनवाज़ असगर जुणे जो ऐं ॿिया संदसि गॾु हुआ। रुकियो त नाज़रीन कोटड़ीअ जो, जिते कोटड़ीअ जे शहरी स्कूलनि में उस्तादनि जी खोट पूरी न थी आहे। एहतजाज कयो वियो आहे। गुलाम मुर्तज़ा नुहानी जी रिपोर्ट मूजिब कोटड़ीअ जे शहरी स्कूलनि में बि उस्तादनि जी खोट पूरी न थी सघी, जॾहिं त मुक़ररु थियल उस्तादनि पिणु पढ़ाइण छॾे ॾिनो आहे। उस्ताद न हुजण सबबि गवर्नमेंट बॉयज़ मिडल स्कूल मिस्किन कॉलोनी साइट एरिया कोटड़ीअ जे शागिर्दनि स्कूल में उस्ताद न हुजण ख़िलाफ़ एहतजाज कियो। स्कूल ॿाहिरां एहतजाज कंदड़ शागिर्दनि दायूं त स्कूल में 4 उस्ताद मुक़ररु थियल आहिनि पर हिकु बि उस्ताद ड्यूटी नथो करे। गुज़िरियल ॾींहुं स्कूल में पेपर हुआ पर को बि उस्ताद न पहुतो। हिकु पटे वालो उस्तादनि जे बदिरां पढ़ाए थो, उन करे असांजी पढ़ाई तबाह थी रही आहे। सियासी समाजी वर्कर सत्तार लहर जो उन मौक़े ते चवणु हो त उस्ताद बासर हुजण करे स्कूल में नथा अचनि ऐं न ई उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई थी सघे थी, जंहिं करे शागिर्दनि जी तालीम तबाह थी रही आहे। हुन मुतालबो कयो त नस्लनि खे तबाह कंदड़ मुफ़्त खोर उस्तादनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे स्कूलनि में उस्ताद मुक़ररु कया वञनि। ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया मीरपुर मातरो मां DHQ अस्पताल खे गिम्स अस्पताल हवाले करण जी तक़रीब थी गुज़री आहे। दीन मोहम्मद लाशारी जी रिपोर्ट मूजिब DHQ अस्पताल मीरपुर माथुरो गिम्स अस्पताल गंबट हवाले करण जी तक़रीब थी गुज़री, जंहिंमें डायरेक्टर गिम्स अस्पताल डॉक्टर रहीम बख्श भट्टी, कमिश्नर सखर शफ़ीक महेसर, डिप्टी कमिश्नर घोटकी उस्मान अब्दुल्ला, SSP घोटकी अज़हर मुग़ल मेहमान ख़ास तौर शिरकत कई आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे आयल महिमाननि चयो त DHQ अस्पताल मीरपुर माथुरो गिम्स हवाले करणु हिकु बहितरीन क़दम आहे जेको MP अब्दुल बारी ख़ान बिताफ़िया जी कोशिशुनि सां मुकमल थियो आहे। डायरेक्टर गिम्स अस्पताल डॉक्टर रहीम बख्श भट्टी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी भरपूर कोशिशि हूंदी त DHQ अस्पताल मीरपुर माथुरो जेका रेफर सेंटर बणियल आहे उनखे तब्दील करे हिकु बहितरीन इदारो बणायो वेंदो ऐं हर क़िस्म जी खोट पूरी कई वेंदी। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु सेक्रेटरी सिहत पारां अहिड़ो लेटर पिणु जारी कयो वियो हो। अॼु बाक़ाइदा तौर ते अस्पताल खे गिम्स जी इंतिज़ामिया हवाले कयो वियो आहे। ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया नाज़रीन सॻियूं मां मंगी माड़ी थाणे जे वॾे मुंशी दरिया मंगणे जे सोरे जी विफ़ात ते ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे। मोहरम मंगणे जो जी रिपोर्ट मूजिब सॻियूं मंगी माड़ी थाणे जे वॾे मुंशी दरिया ख़ान मंगणे जे सोरे ऐं सहाफ़ी मोहरम मंगणे जो जे वेगे नाने जी विफ़ात ते पीपल्स पार्टी अॻवान हाजी अली गुल ज़रदारी, ताज मोहम्मद मंगणे जो, नेशनल प्रेस क्लब सॻियूं जो सदर गुलाब अली सियाल, सीनियर सहाफ़ी मज़हर अली मंगणे जो, नंढो मुंशी सलीम पठान, तस्लीम अहमद, फौजी घोष बख्श मंगणे जो ऐं ॿियनि जी ताज़ियत। उन मौक़े ते मोहम्मद बख्श मंगणे जो, अब्बास अली मंगणे जो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया नाज़रीन शाहपुर जहानिया मां सोलंगी बिरादरीअ जे खूनी तकरार जे निबेरे लाइ इलाइक़े वासी सरापा एहतजाज बणियल आहिनि। शहज़ाद सोलंगी जी रिपोर्ट मूजिब शहीद बेनज़राबाद ऐं नौशर फिरोज़ जे बॉर्डर ते क़ाइम क़दीम ॻोठ टपाल जो ॻोठ सोलंगी बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार सबबि वीरानी जो ॾेख ॾियणु लॻो आहे। ॻोठ में ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। ॻोठाणा घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। गुज़िरियल 4 महीना अॻु संगावती तकरार तां शुरू थियल झेड़ो हिन महिल ताईं 2 जवाननि जूं हयातियूं खसे वरितियूं आहिनि पर इंतिज़ामिया अघूर निंड सुतल आहे, जंहिं ख़िलाफ़ इलाइक़े वासी सरापा एहतजाज बणियल आहिनि।
चंगावती तकरार तां सोलंकी बिरादरी जे ॿिनि में झेड़ो अॼु खां 4 महीना अॻु शुरू थियो। हुन में मोरो गचेरो रोड ते बेदर्दीअ सां नौजवान 18 सालनि जो शरफुद्दीन सोलंकी क़तल कयो वियो, जंहिंजी FIR मोरो थाणे ते 5 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कराई वई, पर पुलिस पंहिंजी रवायत ते बरक़रार रखंदे सवाइ हिकु करे पंहिंजो फ़र्ज़ पूरो करे छॾियो। जवाबदारनि मां का बि गिरफ़्तारी अमल में नाहे अची सघी। नौजवाननि जे अमड़ पंहिंजे ॿचे जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सरापा एहतिजाज आहे। कॾहिं शाहपुर जहानिया प्रेस क्लब, कॾहिं SSP ऑफिस नौशर फ़िरोज़, कॾहिं कोर्टनि जा चकर काटींदी रहे थी, पर किथां बि इंसाफ़ नाहे मिली सघियो। उन जो नतीजो इहो निकितो जो 5/1/2022 ते PMC अस्पताल नवाबशाह में पुलिस चौकी अॻियां ट्रामा सेंटर वटि नामालूम माण्हुनि फायरिंग करे 18 सालनि जो नौजवान इमरान उर्फ़ बबलूअ खे क़तल करे फ़रार थी विया, जंहिं में नौजवान जे वारसनि कोशिश करे हिकु जवाबदार पकड़े पुलिस हवाले कयो। नौजवान इमरान जो क़तल केस 9 जवाबदारनि ख़िलाफ़ सेक्शन थाणे नवाबशाह में दाख़िल कयो वियो आहे। शाहपुर जहानिया जे शहरनि PS छटीह जे अॻवाणी में MPA ज़ियाउल हसन लंजार, SSP शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशर फ़िरोज़, DIG शहीद बेनज़ीराबाद खां घुर कई त सोलंकी बिरादरीअ में हलंदड़ खूनी तकरार जो नोटिस वठंदे वधीक खून रज़ीअ खां रोकियो वञे।